नाज़रीन असां अहम ख़बर शेयर करनासीं मेहर खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद महेसर जी। मेहर भरिसां कच्चे वारे इलाइक़े ॻोठ बख्श लाखेर में पसंद जे परणे तां जारी छिकताण तां मक्सी ऐं नारे जा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो 40 साला शबीर नारे जो क़तल थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा अब्दुल हकीम नारे जो मेहरान मला ज़ख़्मी थी पिया। फौती ऐं ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल मेहर आंदो वियो, जिते मक़तूल जे लाश जो पोस्टमार्टम कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बैदि लाड़काणे नियो वियो। शाहपंज पुलिस मूजिबि मक्सी ऐं नारे जो बिरादरी में 1 साल लॻ नौजवान आमिर मक्सी ऐं महताब नारे जो घरां निकिरी प्यार जो पाणो कयो हुयो, जंहिं तां मक्सी ऐं नारे जो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में तकरार हलंदड़ हुयो। अॼु धुरियुनि में जारी तकरार तां फायरिंग सबबि 1 क़तल ऐं 2 ज़ख़्मी थिया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। होॾां तालके अस्पताल मेहर में ज़ख़्मी तोड़े वारिस वाक़े बाबति तफ़सील ॿुधाइण खां लवाईंदा रहिया, जॾहिं त बाद में ज़ख़्मियुनि ॿुधायो त असां ज़रई ज़मीन खे पाणी ॾियण लाइ विया हुआसीं त जवाबदारनि राजू मक्सी, फ़कीरो लाखेर, जवान माछी, अमजद मक्सी ऐं ॿियनि हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि असांजो 45 साला शबीर